दर्दन जो दरिया। साईं ता छा था समझो नंढड़े खे कंहिं गुम कयो आ चाहो अगवा थी वियो आ। मूंखे नथो लॻे त छोकिरो को गुम थियो आहे। बिलख लॻे थो त छोकिरे खे के अगवा कयो आहे। कोई भी साईं तव्हां मौट के वेठा आहियो। रुगो सुभाण को ॾींहुं सुभाण के ॾींहं में मां पूरे शहर मां जांच करे तसली करे वठां ज़ुलेखा। साईं साईं तव्हां जॾहिं चओ था त छोकिरो गुम नाहे थियो त पोइ तसली कहिड़ी कंदो। साईं जिन ते तव्हांखे शक आहे ऐं जिन हालार खे अगवा कयो आ पोइ उन्हनि खे तव्हां ॿधायो छो नथा। जिन मथां मूंखे शक हुजे उन्हनि खे ॿधायां ऐं इत्फाक़न छोकिरो गुम थियो हुजे ऐं मिली वञे ज़ुलेखा पोइ त दुश्मनी वधी वेंदी न। साईं इहो सभु तव्हांजी लापरवाही जे करे थियो आ। उतां कॾहिं तव्हां हेतिरा माण्हू विहारे वेठा आहियो जेकॾहिं तव्हां उन्हनि मां हिक खे हालार जे हवाले कयो हा त अॼु अहिड़ा ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। नौकर छोकिरे जे बिले हुयो पर उनजी लापरवाही जो इहो नतीजो आहे। स्कूल बस खां छोकिरे खे वठण न वेंदो मूं ड्राइवर खां जांच कई आहे छोकिरो स्टाफ ते नथो। उतां स्टाफ खां छोकिरो घर न आहे पहुतो ऐं गुम थी विया। ज़ुलेखा या त हालार खे कंहिं अगवा कयो आहे या त वरी हालार गुम थी विया। जेकॾहिं कंहिं बि हालार खे अगवा कयो हूंदो न ज़ुलेखा त मां हुनजा बच्चा रोने छॾींदुसि हुनजा। चाचा हाणे वरियाम जी तबियत कीअं आहे? अमा नज़ीरा हाणे कुछ बेहतर आहे। चाचा भला मां उनखे ॾिसण जे लाइ अचां? अमा उते हलण जी ज़रूरत न आहे। छा जे लाइ मुंहिंजा दोस्त संगत सॼो ॾींहुं हुते अचनि था। हा बाक़ी डॉक्टर सुभाणे उनखे इजाज़त ॾींदा। अलाह कंदो घर ईंदो। हा दी सुभाणे अचे त पोइ हिते वेही कचहरी कजांइसि ऐं इहा ॻाल्हि बि दिमाग़ में विहारजांइसि त अॻिते अहिड़ो कदम न खणे। मां त उनखे घणो ई सम्झायां थी पोइ जॾहिं चाचा जी नथो ॿुधे त मुंहिंजे किथां ॿुधंदो। ज़िद बेड़ो कयो अथई जो लहे ई कोन थो। जे मुंहिंजे वस में हुजे त मां पूरो कयां पर उन छोकिरी जी शादी थी वई आहे हाणे मां छा थो करे सघां। वरियाम जेको ज़हर पीतो अथसि न मां त ईअं थी सम्झां त सदोरीअ खां कावड़ में अची हुन इहो कदम खयो आहे। ईअं ई हूंदो सावण या मूं को घटि वधि थोरी हुनखे ॻाल्हायो। अमा तूं सदोरी सां मिल ऐं उनखे मिंथ मेड़ कर त जीअं वरियाम चवेसि हुनजी हा में हा मिलाईंदी अची मां त सुभाणे वरी वरियाम ॿियो को कदम खणे। हा चाचा मां त पूरी कोशिश कंदसि पर अम्मा पराई छोकिरीअ खे चवां छा? अमा तूं पंहिंजे तरफ़ां कोशिश कजांइ बाक़ी मालिक भलाई कर। फारूक तूं वञी ॿाहिरां फ्रूट ऐं जूस वठी आ वरियाम लाइ। न फारूक न सगम तकलीफ़ करण जी का बि ज़रूरत न आहे। यार इहो त असांजो फर्ज़ आहे इन में वरी तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? यार जूस भी पीअंदासीं पर पहिरियां हाल अहवाल कजो। ॿियो ॿुधाए शेरन संगत साथी छा था चवनि? ॿियो छा ॿुधायूं मासात जेको मिले थो इहो ई थो पुछे त तुंहिंजे मासात वरियाम ज़हर छो पीतो। हा यार वरियाम इहा तूं तकड़ न करियां इहो तुंहिंजो तमामु ग़लति फ़ैसिलो हुयो। सार खे यकीन करी न त जे कैफियत में मूं ज़हर पीतो उन वक़्तु मुंहिंजो दिमाग़ कम ई कोन थो करे। काई इहा सोच ई नथी त कोई ज़हर आहे। बसि यार इन ज़हर खे अमृत समझी जुनून में पी वियुसि। वरियाम खुदा खे मंझा ॿीहर इहो कमु न कजां तो त असांजो साह ई कढी छॾियो। फारूक क़िस्मत में अलाए छा आहे लिखियलु सोचा हिकु तो त थिए बि थी। हिकु ॾींहुं क़िस्मत जी देवी वरियाम तो मथां ज़रूर महिरबान थींदी। यार साल त थी विया सब्र कंदे अञा केतिरो सब्र कया। बस तव्हां दुआ कयो तो दिल भर मिले। वधीक हाणे सब्र मूंखां कोन थो थिए। अदा लाइ छो देरि कई मां ॾिसी अचांसि। अदा वॾा छा थो सम्झे मस्तानी वापसि ईंदी? तूं दिलि छो थो लाइ? तूं जेकॾहिं हुनखे ॿुधाईंदे त तूं हुनजो मस्तानो आई त पोइ छो न वापसि ईंदी? दादन छो था इरादो मटाए छो थी छा जिन सां तबाह कयो
उन्हनि खे हितां जीअरो वापसि वञणु ॾियूं? ना था इन्हनि खे ज़िंदा न आहे छॾियो, पर पहिरियां उन्हनि खे मस्तानीअ ताईं पहुचाए असां पंहिंजो कसम सचो कयूं। ऐं ॿी ॻाल्हि त हिन वक़्तु गुलू उन्हनि सां गॾु न आहे, ॿई आया आहिनि। ऐं मां चाहियां थो त इहो कमु असां उन वक़्तु कयूं जॾहिं टई गॾु हुजनि, त जीअं उन्हनि खे पोयां कोई कफन ॾियण वारो बि न हुजे। तूं चांहि खणी अच। ठीकु आहे दा, जेकी तुंहिंजी सलाह। खणी अच। मां त इहो थी सोचां त छा तोखे खौफ नथो थिए? थींदो आहे खौफ, थींदो आहे। ज़िंदगीअ जो कंहिंखे खौफ न आहे हूंदो, पर मां पंहिंजी ज़िंदगीअ खां वधीक वरियाम खे चाहियो आहे। सदोरी, तूं एतिरो वरियाम खे चाहीं बि अथी, पोइ आख़िर तव्हां ॿिन्ही जे विच में अहिड़ो कहिड़ो मसइलो थियो जो वरियाम ज़हर पीतो? ज़िद ते हुयो, चए पियो त जंहिं ॾींहुं अदा गुलूअ जी शादी हुई उन ई ॾींहुं मूंसां मिलण अच, मूंखे तूं ई ॿुधाए। उन ई ॾींहुं जे करे मां वरियाम सां मिलण अचां हा, अदा सुल्तान वारा छा मूंखे छॾे ॾियनि हा? इहो त वाकई हुनजो ॿाराणो ज़िद हो। इहो ॿुधाए त हाणे भला कीअं वरियाम जी तबियत आहे? हाणे सही आहे ऐं सुभाणे घर अची वेंदो। अलाह उनखे ज़िंदगी ॾिनी आहे। मां कोशिश कंदसि अचण जी ॿीहर। चङो, मां हाणे हलां थी। हा सदोरी, भली वञ, पर ख्याल सां वञजाए। असांजे घर मां को ॾाहिण ॾिसी न वठाई ऐं निकिरण महिल ख्याल सां वञजाए। अलाह सणाई कंदो, मां वरी ईंदसि। चङो। ॾिसां पई अॼु त पंहिंजे मुंहुं खिली पियो, मुस्कुराई पियो, का ख़ुशी जी ॻाल्हि अथई त सही, पर ज़ाहिर नथो करी। ॿुधाए त सही आहे छा? मां बि त ख़ुशि थिया। जादो जादो जो मां ॾाढो ख़ुशि आहियां। भला ख़ुशीअ के सिंगतीदार जा अदे अॼु तोखे हिकिड़ी ख़ुशीअ जी ख़बर ॿुधायां। अलाए कहिड़ी अदा? अदी ॿुधण में आयो आहे त जेको छोरो आहे न अकबर खां नारो हालार, उहो अगवा थी वियो आहे। छा हालार अगवा थी विया? ईअं नथो थी सघे अदा, न न ईअं नथो थी सघे। अदी तोखे त ख़ुशि थियणो खपे, तुंहिंजो मुंहुं वरी चूकड़ियां घुरचो थी वियो। अदा ॻाल्हि ई अहिड़ी आहे त मां कीअं ख़ुशि थींदसि? इहो रुॻो अकबर जो पुटु न, मुंहिंजो पुटु आहे। इहो तो ने ॾाइण ज़ुलेखा जो पुटु, जंहिं तोखे घर मां तड़े कढियो, कहिड़ो तुंहिंजो पुटु हो जो ॾुख थियो अथई, बाहि लॻेसि हिन खां परे हुजे। काश काश तव्हां में रिश्तनि जी सुञाणप हुजे हा। जादो असां में रिश्तनि जी का शनास कान्हे, बाक़ी न अदीअ में रिश्तनि जी वॾी शनास आहे। तॾहिं त अदीअ खे धिका ॾेई घर मां ॿाहिरि कढियो। इहा मुंहिंजी ग़लती आहे, हुननि जी न। पोइ वञ न, वञी सुलेखा खां हाल अहवाल वठी अच। इतां ई या
से घोड़ा कंदी वने तो सदे पाड़े के खबर पड़े तो वडो सदमो तो के रसियो वने वने आई वनी ओ जी सुलेखा तो के नजर अचन वडो भाकुर पावला राम बाट कर हाय हाय सजो बचड़ो गयो हलो अयो तो मरी विंदस आओ जहर खाई छडींदस वने बीठी छोई दिसी चोदी तारा पाड़े हल आई वनी चवीस तो के है मुझे बचड़े के अगवा करे छड़ियो हाय हाय आई उन्हें के अल्लाह पुज दो ये राम भाट करे बुधाइस तो सही खबर तो पड़ तो केडो प्यारा है तुझो उनसा आई पोलिस नोट में वातो के छाती चले इहे ना है तो मां हुनन का हाल हवार नथी वठण वञा तो हुनन जी दुश्मन थी पियस अभी मुंह तो समझो तो तू ॾाढो खुशी थी दिया पर मां समझा दो तो या खुशी तुझे नसीब में लिखल काने पोइ हाणे ग़रीब जो ॿार छा थो करे सघे अल्लाह नंढड़े जे सिर ॾे ख़ैर करे हुन जी वापसीअ ते मूंखे ख़ुशी थींदी हुन जी मौत ते न तुझे पीउ में कम आहे किथे आहे पापा ॿाहिरि वियल आहे कॾहिं का बि ख़बर न आहे ॿियो काॾे लाहौत वियल आहे तो बि पंधु हाणे कॾहिं ईंदो उहा बि ख़बर न आहे तोखे त अंदाज़ो हूंदो न त कॾहिं ईंदो अचे त 5 ॾींहंनि में अची वेंदो न त 10 ॾींहं लॻी वेंदा ठीकु आहे तोखे इजाज़त कोई राणी इन नोट रहियल हा माना राणी इन नोट ई रहियल दिलबर हिनखे चओ न त मूंखे राणी सां मिलाए ॿ टे ॾींहं सब्र कयो मुंहिंजो वॾो अचे त हुन सां ॻाल्हाईंदासीं और कंहिं सां ॻाल्हाइण में को बि फ़ाइदो न दिलबर इन जो वॾो असांखे राणी वापसि कंदो सुल्तान तमामु बहितरीनु माण्हू आहे फ़क़ीरनि लॾे माण्हू आहे तव्हां हुन सां मिलंदव न त तव्हांखे मायूस कोन कंदो वॾा ॿियो छा सलाह कुझु ॾींहं सब्र कयूं था जेतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि कुझु ॾींहं इहे बि गुज़री वेंदा बहितर बि ईअं रहंदो सुल्तान मूंखे पूरी पक आहे तूं जॾहिं बि आयो त राणी तव्हांजी आवाज़ मां चाहियां थो त मां पंहिंजी मस्तानी खे ॾिसी हलां हालात ॾिसण त परे जी ॻाल्हि की असांखे राणीअ ॿुधाईंदो बि कोन मुंहिंजे वॾे अचण ताईं सब्र कयो ईअं ॻाल्हि खे बिगाड़ियो वापसि हलूं था 5 ॾींहं इहे बि गुज़री वेंदा घबराए न मल्हार तोसां भलाई थी ॿुध मां ॿुध मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध जीअं मां तोखे चवां न तीअं तोखे करणो पवंदो बाबा अॼु ताईं तूं मूंखे जीअं चयो आहे मूं तीअं ई त कयो आहे बाबा तूं हिते अहिड़ो माहौल पैदा कर अहिड़ो माहौल पैदा कर जो गुलू तो मां बेज़ार थी तोखे तलाक ॾेई छॾे छा मां गुलू खां तलाक वठां आस्ते मां आस्ते को ॿुधी न वठे कराईंदी छा बेइज्जती मुंहिंजी बाबा जेकर मां गुलू खां तलाक वठां त पोइ तूं मुंहिंजी शादी गुलू सां छो कराई मां मजबूर हुअसि मां मजबूर हुअसि मां हिननि जा पैसा खाई वेठो हुअसि जेकॾहिं मां तुंहिंजी शादी गुलूअ सां न करायां न त पोइ हे मूंखे छॾे न पर बाबा हाणे मुंहिंजी गुलू सां शादी थी वई आहे पोइ मां गुलू खां तलाक छो वठां मां ही ॾिका माण्हू आहिनि ही असांजी इज़त सफ़ा कोन था कनि सॼो ॾींहुं माल जे वठाण ते असांखे पिया था लोड़ाइनि हाणे तूं मूंखे ॿुधाए त छा असां हिननि जा नौकर आहियूं बाबा पोइ तव्हां वापसि हलिया वञो न बाबा जेकॾहिं असां हितां वापसि वियासीं न त तुंहिंजी दिलि हिते असुल कोन लॻंदी हा बाबा इहा नई शादी आहे तॾहिं गुलू तुंहिंजी पियो थो इज़त करे जॾहिं न महीनो ॿ गुज़रियो त गुलू तोखे कुटींदो रहंदो पोइ मूंखे न चइजां त मुंहिंजी हिननि मां जान छॾाए इन करे थो चवां मां त तूं अहिड़ा पेर झल जो गुलू तो मां बेज़ार थी तोखे तलाक ॾे पोइ असां हितां हलिया हलंदासीं एतिरा पैसा गॾु थी विया आहिनि जो असां बाक़ी ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़ारींदासीं ठीकु आहे बाबा मां सोचींदसि सोचण वारी छा जो मां जेकॾहिं तो ईअं न कयो न त पोइ मां ज़ार पी मरी वेंदोसि बाबा बाबा हाणे बाबा खे वरी केरु सम्झाए सिकंदर मूंखे पूरी पक आहे त इहो कमु इन नवाब ऐं ग़ुलाम वारनि जो आहे बाबा साईं इन्हनि खे एॾी डर छो था ॾियो
सूबेदार खे चई थाणे ते उब तो टंगायो। सूबेदार खे मूं फोन करे छॾी आहे, हू हेॾां अचे पियो। घड़ा में हुनजे हमराहनि खे अनकरीब मां लाकअप ॾेई सघां। बाबा साईं असांखे इजाज़त ॾे, असीं पंहिंजो तरीक़ो इस्तेमाल करियूं। कानून खे हथ में कोन खणंदासीं सिकंदर, अहिड़ी कानूनी कार्रवाई कंदासीं। जे नथा मञनि त पोइ हुननि खे ॾिसंदासीं छा हे जोड़े। बाबा साईं इन चमड़े नवाब खे पहिरीं ॿधी खणी अचूं न। बाबा साईं सॼो कमु इन नवाब जो आहे, पाण खे देह जो मालिक पियो सम्झी। बाबा साईं जेसि ताईं नवाब खे सटको न ॾींदासीं न तेसि ताईं हालार जो कोन ॾसींदो। रोशन पुलिस खे इहो नवाब हथ न ईंदो, हुनजे पोयां अव्हां खे ई वञणो पवंदो, अव्हां खे ई हुनखे हथु करे हिते मूं आॾो पेश करणो पवंदो। ऐं ॿुधो, जिते बि इहो नज़र चयो न मूंखे ॿधी हिते मूं वटि खणी अचो। पहिरां मां हुन खां पुछंदुसि ऐं पोइ नथो मञे न पोइ हुनखे पुलिस जे हवाले कंदुसि। ऐं जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहो नवाब हिन वक़्तु ॻोठ में न हूंदो, इहो पंहिंजनि कंहिं दोस्तनि वटि हूंदो। बाबा साईं थी सघे थो हिते हुजे। कॾहिं वाह हुनखे खुटी थोरी खयो आहे जो मौत जे मुंहं में अची वेंदो। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र थी वञो, इहो नवाब 2 ॾींहंनि में तव्हांजे अॻियां हूंदो। बाबा साईं इन चमड़े जो क़बर ताईं पीछो कंदासीं, 2 ॾींहंनि में तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। पर हाल में हुनखे मुंहिंजे आॾो पेश कयो त तव्हीं ॿई पंहिंजो अंजाम चङी तरह सां सम्झो। अमा नज़ीरा, हाणे तूं ने चेरे खे सम्झाए, असां सभिनी जो साह कढी छॾियो। इत्तेफ़ाक थी वियो चाचा, अदा ॿार तो रही आहे जो रोज़ रोज़ ईअं कंदो। अमा नज़ीरा, मां त चाहियां थो त अॼु ई मां हिनजी सदोरी सां शादी करायां। पर कयां मां छा? सदोरी जी शादी थियल आहे। ऐं जेकॾहिं गौराम सदोरी खे तलाक ॾे, उन खां पोइ बि सुल्तान वारा असांखे संग कोन ॾींदा। ऐं इहा ॻाल्हि हिन चेरे खे दिमाग़ में वेहे ई कोन थी। बाबा मां ईअं नथो चवां त तव्हां मुंहिंजी सदोरी सां शादी करायो, बसि हिकड़ी रुगो मुंहिंजे मथां महिरबानी कयो, मूंखे ॿिए हंधा शादी लाइ न चओ। पुट अॼु खां पोइ तुंहिंजे मथां शादीअ लाइ को बि ज़ोर कोन रखंदो। बसि सिर्फ़ु तूं इहो वाइदो कर त अॻिते अहिड़ी का बि ग़लती न कंदे। ॿार थोड़े आहे, बसि मोहबत जुनून में अची वियो, ग़लती करे वेठो, बार बार कोन कंदो। हाणे छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे, का ज़माने जी ॻाल्हि कयो। पुट असां पाण इहे चाहियूं था त अहिड़ा के बि मसइला पैदा न थियनि, न वरी उन्हनि जे मथां को ॻाल्हायो। बाबा जेकॾहिं तव्हां मूंखे बार बार शादी मुतलिक़ तंग न कंदो न त अहिड़ो मसइलो पैदा ई कोन थींदो। ऐं मूंखे पंहिंजे हाल ते छॾे ॾियो, जॾहिं बि मां मुनासिब सम्झुमि न त मां तव्हांखे पाण ॿुधाईंदुसि, पोइ तव्हां मुंहिंजी शादी कराइजो। पुट अलाह भलाई कंदो, ऐं उहो ॾींहुं अलाह कंदो जल्दी ईंदो, जेका इहा ख़ुशख़बरी अची तूं पाण असांखे ॿुधाईंदो। खबरदार हिते ई बीहो। पुलिस मोहरी उतां जे पासे ॾांहुं लॻे थो त अकबर ख़ान असांजे मथां ई फायर कढाई आहे। फिलहाल मूंखे पासो करणो पवंदो। इहो ॿुधाए त गोराम ऐं नवाब किथे आहिनि? साहब गोराम शहर वियल आहे ऐं बाक़ी नवाब भाई असांखे का बि ख़बर न आहे। अरे कूड़ थो ॻाल्हाईं? साहब कूड़ नथो ॻाल्हायां, नवाब खे महीनो खनि थी वियो आहे, हू शहर वियो आहे ऐं असां हुनखे ॾिठो ई न आहे। साहब हे ईअं न बुलाईंदो, हे हराम खाई खाई थुल्हो थी वियो आहे। छॾ तव्हां हिनजी खल पुठीअ थो लायां। मूं कॾहिं ॾोह कयो आहे जो मुंहिंजी खल लाहींदो? तुंहिंजे ॾोह जी ख़बर थाणे ते पवंदी। साहब तव्हां जो मूंखे गिरफ़्तार था कयो, मूंखे ख़बर त पए मां ॾोह कहिड़ो कयो आहे। रेस अकबर ख़ान पंहिंजे पुट जे अगवा जी तव्हांजे मथां एफआईआर दाख़िल करे आहे। हिन जे करे चवां थो, जेकॾहिं पंहिंजो भलो चाहीं थो न त नवाब ऐं गुराम जो ॾस ॾे। साहब गुराम शहर वियल आहे, गड़ी महिल वापसि ईंदो इहा मूंखे का बि ख़बर न आहे। ठीकु आहे हाणे ठीकु, तूं अॻियां थी हल, बाक़ी उन्हनि खे बि पाणे असां ॻोल्हे लहंदासीं। हल पर साहब मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे, मां छा कयो आहे? बसि हाणे बसि, तव्हां छा कयो आहे ऐं छा न कयो आहे इहा सभु ख़बर थाणे ते पवंदी। ॾिसोसि छा था, वठी हलोसि। अरे अॻियां थी हल। अदा किथे तव्हां सां दिलबर कूड़ त न ॻाल्हायो आहे? इन्ही कूड़ ऐं सच जी ख़बर 5 ॾींहंनि में पइजी वेंदी, सिर्फ़ इन लाहौती खे लाहौत ॾांहुं वापसि अचण ॾे। अदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, दिलबर कूड़ न आहे, मस्तानियूं न फ़क़ीर वटि तरसियल आहे। अदा इहो ॿुधाए
तव्हां हुनजे पुट खां पुछण जी कोशिश कई आहे? दिलबर मूंखे रोकियो, पर मां सुभाणे वञी उनजे पुट सां ज़रूर मिलंदुसि। वॾी सबुर कर, उनजे पीउ खे अचण ॾे। अदा वॾा, मां उनजे मथां को बि ज़ोर कोन रखंदुसि। उनखां सिर्फ़ इहा पुछा कंदुसि त राणी तव्हां वटि रहियल आहे या न। उनखां सिर्फ़ इहा पक कंदुसि त दिलबर जेको चए थो त उहो सच आहे या न। जेकॾहिं दिलबर थेड़ ॾिनो आहे न त उन सां पलांत कंदुसि, पलांत। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, हिकिड़ो माण्हू भले साईं ते हथ रखी फिरी थो वञे त उनखे छा करे सघूं था? उन सां भलो साईं विड़ी सघे थो। ख़ुदा कंदो दिलबर जेको ॾस ॾिनो आहे राणी हुते ई हूंदी। अलाह कंदो अधे जो भलो थी वेंदो। ख़ुदा गुलू दुआ कर त भलो थिए। मुर्शिद बुखारी तेली मां पढ़ त ॾिया। घबराए न, मालिक सणाई कंदो। तूं मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त ही निभागा काॾे विया? अदा इहे हूंदा वथाण ते। ॾे हाल, उते इहे कमु कनि था या सुता पिया आहिनि? ईअं त न आहे त असां हिननि जे आसरे हुजूं ऐं माल बुख मरी वञे। ईअं माल खे बुख मारनि न त लठनि सां सेकाटे छॾिया आहिनि। ख़ुदा हथ में ॾेई हल्को रख। सहुरो ऐं सालो आहिनि। सुभाणे ईअं न त मुंहिंजी माई खे दांह ॾियनि, घर में झेड़ो विझी छॾ। गुलू, इहो निभागो निज़ाम इहो ई चाहे थो त घर में झेड़ो पए।